जी नाज़रीन, अवांखे अपडेट कंदासीं। बहरिया टाउन ख़िलाफ़ इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज लाइ ठटे मां निकितल काफ़िलनि खे रोकियो वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िलनि खे रोकियो वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया त पुलिस अटालनि पारां काफ़िलनि खे रोकण ते सियासी जमायतुनि जा कारकुन धरणो हणी वेही रहिया आहिनि, नारेबाज़ी बि कई आहे। ठटे मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िलनि खे रोकियो वियो आहे, छा अपडेट्स आहिनि? ताज़े राब्तो कटिजी वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। कराची जी आगाटी वसंदियनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते एहतजाज जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। बहरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज लाइ ठटे मां निकिरंदड़ काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियो वियो आहे, जॾहिं त पुलिस अटालनि पारां काफ़िलनि खे रोकण ते सियासी जमायतुनि जा कारकुन धरणो हणी वेही रहिया आहिनि, नारेबाज़ी बि कई आहे। सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते एहतजाज जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त ठटे मां काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियो वियो आहे। पुलिस अटालनि पारां काफ़िलनि खे रोकण ते सियासी जमायतुनि जा कारकुन धरणो हणी वेही रहिया आहिनि, नारेबाज़ी कई वई आहे, जॾहिं त अॼु बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो धरणो हयो वेंदो। राब्तो बहाल थी वियो आहे। लाइन ते मौजूद आहे महबूब रोही। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी बहरिया टाउन जे गेट अॻियां जेके क़ौमी कोपरस धुरिन जे पारां सिंध एक्शन कमेटी पारां ऐलानियल धरणो आहे, उन धरणे में शिरकत लाइ छटे सिजावल संडे मोहम्मद खान ऐं ॿियनि ज़िलनि मां जेके काफ़िला रवाना थी चुका आहिनि, उन काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियो वियो आहे। छटे वेझो सिजावल दूल दरिया खान पुल, ठटो बाईपास, घारो गोलाई, मीरपुर साकरो सिजावल ऐं मीरपुर बठोरो में मुख़्तलिफ़ कारकुननि खे रोकियो वियो आहे, जंहिं करे कारकुन ऐं जेके पुलिस विच में छिकताइण वारी सूरत पैदा थी वई आहे। कोम्परस अॻवान नवाज़ शाह बाराई उनखे घारे में रोकियो वियो आहे, जॾहिं त साॻिए वक़्त ते कोम्परस कारकुननि जो जेको काफ़िलो आहे STP जे अॻवान गुलशन हिंद जी अॻवानी में जेके रवां दवा हो सिजावल खां निकितल हुआ, उन्हनि खे सिजावल जे वेझो ब्रांच मोड़ी ते रोकियो वियो आहे, जंहिं खां पोइ छिकताइण वारी सूरत पैदा थी वई आहे। गुलशन हिंद जी अॻवानी में कारकुननि बदी नहीं जेका नेशनल हाईवे आहे उनते धरणो हणी एहतजाज करे रहिया आहिनि, पुलिस जे ख़िलाफ़ नारेबाज़ी करे रहिया आहिनि। साॻिए वक़्त ते मीरपुर बठोर में पिणु काफ़िलनि खे रोकियो वियो आहे, जिते पिणु कारकुननि एहतजाज शुरू करे छॾियो आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते। छटे जे मेन जेको बाईपास चौक आहे, बाईपास मकड़ी क्रॉसिंग आहे, उते पुलिस खे वॾो अंग बीहारियो वियो आहे। साॻिए वक़्त ते मुख़्तलिफ़ जेके रस्ता आहिनि कराची ॾांहुं ईंदड़, जेके छटे सिजावल संडे मोहम्मद खान ऐं बदीन खां ईंदड़ जेके रस्ता आहिनि, जेके माण्हू जेके क़ौमी कारकुन जेके काफ़िला आहिनि उहे कराची ॾांहुं, छाकाणि जो छटे वारो मेन रूट हिकिड़ो ई आहे, उनखे वठी अची रहिया आहिनि। तंहिं करे उनखे मुख़्तलिफ़ हंधनि ते रस्ता रोक कई वञे। रस्ता रोक करण जो सिलसिलो हिन वक़्त ई जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते कारकुन धरणा हणी एहतजाज करे रहिया आहिनि। कोम्पस अॻवान जो चवणु आहे त पुलिस लाजवाब संदन जेका आहे बहरिया टाउन ॾांहुं वींदड़ जेका संदन काफ़िलनि खे धरणे में शिरकत लाइ वञण खां रोकण लाइ जेको आहे पुलिस जा वॾी नफ़री बीहारी वई आहे। संदन कारकुननि खे जेको आहे गिरफ़्तार करण जी मुख़्तलिफ़ हंधनि ते कोशिशि थी आहे, ख़ासि तौर ते दमदमो स्टाफ ते कुझु कारकुननि सां छिकताइण वधी वई, जंहिंखां पोइ कारकुननि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि बि कई वई। जी ठीकु आहे महबूब रोही, अपडेट्स लाइ अवां जी वॾी महिरबानी। बहरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज लाइ ठटे मां निकिरंदड़ काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियो वियो आहे। बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो अॼु धरणो हयो वेंदो, जॾहिं त पुलिस अटालनि पारां काफ़िलनि खे रोकण ते सियासी जमायतुनि जा कारकुन धरणो हणी वेही रहिया आहिनि, नारेबाज़ी बि कई वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकण जो सिलसिलो बि जारी आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। बहरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ अॼु धरणो हयो वेंदो। पुलिस अटालनि पारां काफ़िलनि खे रोकण ते सियासी जमायतुनि जा कारकुन धरणो हणी वेही रहिया आहिनि, नारेबाज़ी कई वई आहे। कराची धरणे में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा काफ़िला रवाना थी रहिया आहिनि। ठटे में सिजावल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस काफ़िलनि खे रोके वरितो आहे। उन दौरान सियासी जमायतुनि जे कारकुननि पारां धरणो हयो वियो आहे, नारेबाज़ी बि कई आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते रुकावटूं विधियूं वयूं आहिनि। पुलिस काफ़िलनि खे वापसि मोटाइण लॻी आहे। काफ़िला रोकण ते अहलकारनि ऐं कारकुननि में मुंहुं मारी बि थी आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। कारकुन धरणो हणी वेही रहिया आहिनि, नारेबाज़ी बि कई आहे। कारकुननि पारां एहतजाज कयो वियो आहे। पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी बि कई वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस पारां कारकुननि खे रोकियो पियो वञे। रोकण ते सियासी कारकुननि पारां
धरणो हयो वियो आहे। छिती नारेबाज़ी भी कई वई आहे। पुलिस खिलाफ़ एहतजाज भी कयो पियो वञे। बहरिया टाउन इंतज़ामिया खिलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में काफ़िलनि खे रोकण जो सिलसिलो भी जारी आहे। सियासी जमायतुनि जा कारकुन धरणो हणी वेही रहिया आहिनि। पुलिस खिलाफ़ नारेबाज़ी कई वई आहे। कराची जी आगाटी वसंदियुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सर ते एहतजाज जूं तयारियूं मुकम्मल कयूं वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला रवाना थी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते काफ़िलनि खे पुलिस पारां रोकियो वियो आहे, जंहिं दौरान सियासी कारकुननि पारां एहतजाज कयो आहे ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी बि कई आहे। जॾहिं त बहरिया टाउन जे मुख्य गेट आॾो अॼु धरणो हयो वेंदो। धरणे खे जलाल महमूद शाह